अभी सेक्रेटरी जनरल नूर चांदानी साहब कुछ करारदाद पास करेंगे अवांखे गुज़ारिश आहे त मथे खणी वञनि करारदाद जी मंज़ूरी ॾींदा। सभिनी खां पहिरीं त साईं शबीर सियाल जेको हिते ॻाल्हि रखी हुई मास्टर चंद्र जो घर आहे ठाकुशाह में, इहा ज़िम्मेवारी थिए थी कल्चर डिपार्टमेंट जी ऐं सिंध हुकूमत जी त एॾे वॾे आर्टिस्ट जो जेको घर आहे उहो ख़रीद करे हुकूमत पंहिंजी तहवील में वठी उनखे सकाफ़ती वरिसो करार ॾे, इहा असांखे करियूं था। ऐं ॿियो इहो त जेके बि ॿियनि ॿोलियुनि जा राइटर्स आहिनि, आर्टिस्ट आहिनि, उन्हनि में ऐं सिंधी आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि में कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां जेको ॿेअखाई वारो रवैयो आहे, इम्तियाज़ी सलूक आहे, उनखे सिंधियत बि संगत रद्द करे थी ऐं उनजे ख़िलाफ़ सिंधियत बि संगत पंहिंजी हिकिड़ी मुनज़िम जदोजहद ऐं तहरीक जो ऐलान करे थी जेसि ताईं इहे माण्हू बराबरी जे बुनियाद ते सिंधी राइटर्स जी ऐं आर्टिस्टनि जी मालिकी न कंदा, सिंधियत बि संगत पंहिंजे मौक़िफ़ सां न रखंदी।